टनू मोहम्मद खान रिपोर्टर मोहम्मद अशरफ परिहार टनू मोहम्मद खान जी यूनियन काउंसिल शेख भिरकियो जे फारान शुगर मिल कॉलोनी में 14 वरियनि जे मासूम नींगरी गुलबानो खसकेली सां मुबैना तौर ज्यादती करण वारे वाक़े जे केस में नामज़द जवाबदारनि जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ एडवोकेट GM लगारी एडवोकेट मोहम्मद नवाज़ इनक़िलाबी समाजी अॻवान ज़ाहिद जसकानी औरत समाजी अॻवान रज़िया सेतो ऐं ॿियनि प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं सख़्त नारेबाज़ी कई वई। हुन मौक़े ते हुननि चयो त फारान शुगर मिल कॉलोनी में 14 वरियनि जी मासूम नींगरी गुलबानो खसकेली सां वॾी नाइंसाफ़ी थी आहे। वेशी दरिंदे नशो ॾेई ज़्यादती जो निशानो बणाए खेसि मुसलसल टार्चर ऐं हिरासां कयो। जंहिंखां पोइ नींगरी जे वारसनि तरफ़ां आवाज़ उथारण बाद SSP टनू मोहम्मद खान नोटिस वठी FIR दाख़िल कई, पर FIR दाख़िल थियण खां पोइ वेशी दरिंदे जे सहूलतकार मुख़्तियार लगारी वारसनि खे हिरासां करे धमकियूं ॾेई घर ख़ाली कराइण लाइ दॿाउ विझी रहियो आहे। नींगरी सां इंसाफ़ ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। हुननि IG सिंध समेत आला अख़्तियारनि खां केस में नामज़द जवाबदारनि ऐं सहूलतकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो कंदे नींगरी खे इंसाफ़ फ़राहम करण जी अपील कई आहे।